सुप्रीम कोर्ट पंजाब में 8 अक्टूबर से चूंड कराइण वारो इलेक्शन कमीशन जो फैसलो गैर आईनी करार ॾेई छॾियो। इलेक्शन कमीशन के पंजाब में 14 मई ते चूंड कराइण जो हुकुम। वफ़ाक़ी हुकूमत के चूंडुनि लाइ इलेक्शन कमीशन के 21 अरब रुपया ॾियण जी हिदायत। पंजाब जी निगरान हुकूमत चीफ सेक्रेटरी ऐं IG के सिक्योरिटी प्लान इलेक्शन कमीशन वटि जमा कराइण जी हिदायत। KP में चूंडुनि बाबति फ़ैसिलो करण जो अख़्तियार इलेक्शन कमीशन हवाले। पंजाब में चूंड शेड्यूल ते अमल जी हिदायत। वफ़ाक़ी हुकूमत चूंडुनि लाइ फ़ौज, रेंजर्स, FC ऐं ॿिया अहलकार फ़राहम करे 17 अप्रैल ताईं सिक्योरिटी प्लान भी अदालत में जमा कराए वञे। सुप्रीम कोर्ट मुख़्तसिर फ़ैसिले में चयो आहे त अदालत 1 मार्च ते 3 बजो फ़र्क़ सां फ़ैसिलो ॿुधायो। जजिस जे नोट में 4-3 वारो मामिलो कानून जे ख़िलाफ़ आहे। जस्टिस कादी फाजिसा ऐं जस्टिस अमीनुद्दीन फ़ैसिले जी का भी कानूनी हैसियत नाहे। कंहिं बि हद ताईं मामिलो ॿुधणी हेठि रहंदो। तीन रुकनी बेंच का फैसला है, उस पे मैं तो दुख और अफसोस का इजहार ही कर सकता हूं। इसकी वजह से मैं समझता हूं कि जो मुल्क में जारी एक सियासी और आईनी बहरान नजर आ रहा है वो और ज्यादा संगीन होगा, वो और ज्यादा गहरा होगा। आपने देखा कि आज साथ ही एक 6 रुकनी बेंच बना दिया गया, तो 3 रुकनी बेंच ने 3 रुकनी बेंच के फैसले को रद्द कर दिया। और फिर हैरानकुन बात यह है कि साथ ही जरूरत महसूस की कि 6 रुकनी बेंच की जरूरत है। ये सर्कुलर से या एग्जीक्यूटिव ऑर्डर से मसला हल होता नजर नहीं आया कि हमारे मुल्क की जो आला तरीन अदालत है उसमें तकसीम है और तकसीम का तासुर खत्म करना अदारे के सरबराह की जिम्मेदारी होती है। अदारे के सरबराह के तौर पे चीफ जस्टिस साहब को यह चाहिए था कि वो इस तासुर को खत्म करने के लिए इस अहम आईनी और कानूनी मसले को फुल कोर्ट में लेके जाते। 3 रुकनी बेंच जे फ़ैसिले ते अफ़सोस ही करे सघे थो। पहिरीं 3 रुकनी बेंच जे फ़ैसिले खे रोकियो वियो, वरी उन ते ई 6 रुकनी बेंच जोड़े छॾी। कानून वारे वज़ीर सेनेटर आसिम नसीर तार चयो आहे त सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले सां मुल्क में सियासी ऐं आईनी बहरान वधीक संगीन थींदो। फ़ैसिलो गॾियल ॾाब ज़रिए करणु घुरिजे। हा, इस मुल्क में जमहूरियत और जमहूरी निज़ाम और आईनी निज़ाम के रास्ते में दीवारें खड़ी कर रहे थे, उनको जिंदा दरगोर कर दिया है। उन लोगों को शिकस्त हुई है जो जस्टिस मुनीर के और नजरिया जरूरत के पैरोकार। बड़ी क्लियर लाइन वाज़ेह हो गई है, जमहूरी कुव्वतों में, आईनी कुव्वतों में, गैर आईनी कुव्वतों में। मैं आपको दावत देता हूँ, आइए एक ऐसा माहौल पैदा करें, साफ इंतखाबात मुमकिन हो सके। आप जाए लोगों के सामने, अपना नुक्ता नजर रखें, हमें भी मौका दें, हम अपना नुक्ता नजर लोगों के सामने रखेंगे। अदालत आइन जे रस्ते में रंडकूं पैदा कंदड़नि खे दफ़न करे छॾियो। नज़रिया ज़रूरत जी पोइलगनि खे शिकस्त मिली आहे। PTI जे वाइस चेयरमैन शाह महमूद कुरैशी चयो आहे त अदालती फ़ैसिले सां जमहूरी ऐं आईनी कुवतुनि जी सोबती। फवाद चौधरी चयो त आइन जी फतह क़ौम खे मुबारक हुजे। सुप्रीम कोर्ट अवामी हक़नि जो तहफ़्फ़ुज़ कयो आहे। वज़ीर आज़म क़ुदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो अहम इजलास ज़रिए जो चवणु आहे त वफ़ाक़ी काबीना पंजाब में चूंडुनि बाबति सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खे अक़लियती करार ॾेई रद्द करे छॾियो। अपील बि दाख़िल न करण जो ऐलान। काबीना जे फ़ैसिले बाबति वफ़ाक़ी काबीना जी पधिराई जल्द जारी कई वेंदी। लाहौर जी अदालत इमरान ख़ान जे 3 केसनि में उबूरी ज़मानत में 13 अप्रैल ताईं वाद करे छॾी। अदालत पारां हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त रद्द करण ते इमरान ख़ान अदालत में पेश थियो। अदालत इमरान जी पेशी थियण बैदि संदसि उबूरी ज़मानत में वाद कई। अदालत फवाद चौधरी ऐं हमाद अज़हर जी उबूरी ज़मानत पेश न थियण ते रद्द करे छॾी। पाकिस्तान जे पहिरें चूंडियल वज़ीर आज़म ऐं मुल्क जे खे आइन ॾींदड़ शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी 44 वरसी मल्हाई कई वञे। शहीद भुट्टो पाकिस्तान जे एटमी प्रोग्राम जो बुनियाद रखियो। नवंदेरो हाउस में वरसी तक़रीब खे बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िताब कंदो। मुल्क जे पहिरें चूंडियल वज़ीर आज़म शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो अदालती क़त्ल अदल जे निज़ाम में ऐं इंसाफ़ ते कारो दाग़ आहे। भुट्टो ख़ानदान जो टियों नसुल आला अदलिया खां इंसाफ़ जो इंतज़ार करे रहियो आहे, पर अदल जे निज़ाम ऐं इंसाफ़ वटि भुट्टो जे फ़रियाद ॿुधण लाइ 1 मिंट बि न आहे।
पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त ॿुधायो वञे त इंसाफ़ हासिल करण लाइ भुट्टो ख़ानदान जी केतिरनि नस्लुनि खे इंतज़ार करणो पवंदो। अॻूणे शिवराज ज़रदारी चयो आहे त ज़ुल्फ़कार भुट्टो जा क़ातिल तारीख़ जे कचरा कंडी में सड़ी चुका आहिनि। सुप्रीम कोर्ट जस्टिस काज़ी फाज ईसा जे ॾिनल फ़ैसिले ते कार्रवाई खां पोइ पाण मुरादो नोटिस वारो केस बंदि करे छॾियो। जस्टिस एजाज़ुल हसन जी सरबराह में शरुकनी बेंच हाफ़िज़ क़ुरान वारे केस जे मामले ते 5 मिंट ॿुधणी हलाई। अदालत जस्टिस काज़ी फाज ईसा जे ॾिनल ओभरी फ़ैसिले वारे असुल केस खे ख़त्म करे छॾियो। स्टेट बैंक व्याज जी शरह में 1% वाध करे छॾी। मुल्क में व्याज जी शरह 20% में वधी 21% थी वई। कश्मीर के कच्छ में मुखबिन की बाजियाबी लाइ पुलिस जो ऑपरेशन जारी। ॾोहारियुनि खिलाफ़ एपीसी चैन जदीद हथियारनि जो इस्तेमाल। एसएसपी कश्मीर इस्पान समूह चयो आहे त ऑपरेशन 200 खां वधीक पुलिस एहलकार हिस्सो वठी रहिया आहिनि।